खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। मीरपुर साकरो में कब्जा माफिया के खौफ खां शहरी प्रेस क्लब मीरपुर साकरो पहुंची विया। कब्जा माफिया के खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रोशन अहमद, वलद महमद ईसा चन्ना, नदीम हुसैन चन्ना, दिलदार अहमद चन्ना इल्जाम हणंदे चयो त असांजी ज़ाती माइटाणी मारोसी ज़मीन साकरो लॻे देहे शश में सर्वे नंबर 286 ऐं 287 इराज़ी 8 एकड़ 23 घंटा तालको मीरपुर साकरो में वाक़ियो आहे, जंहिंजो खातो मुंहिंजे ॾाॾे गुलममद वलद हाजी अहमद चन्ना जे नाले सां जेको खातो 1985 जो आहे, जंहिंजा मूं वटि कागज़ मौजूद आहिनि। उन्हनि वधीक चयो त कब्ज़ा माफिया एहतिशामुल हक वलद अब्दुल करीम चन्ना कूड़ा कागज़ ठाराए ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे, जंहिंजो खेस 2015 खां सीशन कोर्ट ठट्टो में केस हलंदड़ आहे। असां ग़रीब आहियूं, असांखे धमकियूं ॾेई हिरासान करे रहियो आहे कब्ज़ा माफिया एहतिशामुल हक चन्ना। असांखे जानी माली नुक़सान पहुचाइण जो ख़तरो आहे। असां बस वारनि खे पुरज़ोर अपील कंदासीं त असांजे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट कराए महमद अशरफ, ख़ासि कैली ब्यूरो चीफ बे न्यूज़ ठट्टो।